अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गरियासीन का पेश आहे गरियासीन भरिसां फ़क़ीर ॻोठ ककराणीअ में फौत थी वियल ककराणी बिरादरीअ जे चङी मुड़ुस नेक मर्द मरहूम बशीर खान ककराणीअ जो टीजो थी गुज़रियो, जंहिं इलाइक़े जे MNA अलहाज गौस बख्श खान उमर, सरदार निसार खान ककराणी, सरदार अज़हर अली खान कमारियो, दर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ सभी मोज़ीन, इलाइक़े जे चङनि मुड़ुसनि ऐं इलाइक़े वासियुनि ककराणी बिरादरीअ जे हज़ारी माण्हुनि शिरकत कई। टीजे जी दावत में शामिल थियल मोज़ीन ऐं इलाइक़े वासियुनि मरहूम जे मग़फ़िरत लाइ ख़ासि दुआ घुरी, संदसि वारसनि सां ताज़ियत कई, जंहिं बाद मरहूम जे वारसनि पारां संदसि ईसाले सवाब लाइ ख़ैरात जी मानीअ जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। उन मौक़े ते MNA गौस बख्श खान उमर साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त मरहूम बशीर खान तमामु भलो ऐं मोतबर इंसान हुयो। मूं हुन खे ज़ाती मुफ़ादनि खां हटी करे हमेशह ॻोठ तोड़े इलाइक़े वासियुनि लाइ लोचींदे ॾिठो। असांजे मुआशिरे में बशीर खान जहिड़ा बिना मुफ़ाद वारा माण्हू तमामु घटि ॾिठा वञनि था। उमेद थो रखां त संदसि पुटु इम्तियाज़ बि ॻोठ ऐं इलाइक़े वासियुनि तोड़े पंहिंजे मरहूम पीउ जे दोस्तनि ऐं वास्तेदारनि सां मरहूम पीउ जियां वास्तो बरक़रार रखी निभाईंदो ईंदो।